गंबर में डॉक्टर कोर्ट के मातहत हलकल गाड़ी ऐं गाड़ी जमात जे इंतिहान में काफ़ी मसइला आहे। बॉयज़ डिग्री कॉलेज गंबर ऐं गर्ल्स हाई स्कूल गंबर में शागिर्दनि लाइ इम्तिहानी सेंटर क़ाइमु कया विया आहिनि। सख़्त गर्मी में बिजली जी अॻकथी सबबि शागिर्द इम्तिहान खे न ॾियण लॻा, जॾहिं त इंतिज़ामिया पारां काफ़ी रोकथाम लाइ के उपाउ न वरिता विया। गढ़ीखेरो में पुलिस चौकी भरिसां होटल ते आयल 55 सालनि जे पीरसन हथियारबंदनि जी गोलियुनि जो काज बणिजी वियो। फोती पीरसन जी शनाख्त अली बख्श मीराली जे नाले सां थी, जॾहिं त हथियारबंद 55 सालनि जे पीरसन खे गोलियूं हणी फरार थी विया। इतला ते डीएसपी गढ़ीखेरो इमाम बख्श बिरोई इलाइक़े में नाकाबंदी कराए चइनी जवाबदारनि जी गिरफ़्तारी करण जी दावा कई आहे। ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम में शागिर्दियाणियुनि खे हिरासा करण ख़िलाफ़ सिंध शागिर्द सुभाउ जे सॾ ते एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली जी अॻुवाणी ज़ाहिद कीरियो, हमज़ा चांग, फैसल टालपुर ऐं ॿियनि कई। शागिर्दनि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। एहतजाजी रैली हॉस्टल गेट खां थींदे वाइस चांसलर गेट ताईं पहुती। शागिर्दनि जो चवणु हो त तालीमी दर्सगाहनि में मुलाज़िमनि जे रूप में वेठल बगड़नुमा माण्हू शागिर्दियाणियुनि खे हिरासा करे रहिया आहिनि। उन्हनि मुलाज़िमनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई थियणु घुर्जे। शहदादपुर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ एसीयूपी तरफ़ां शहदादपुर में कोटू मोटू चौक ते 3 कलाकनि ताईं एहतजाजी धरणो हयो वियो। धरणे में सियासी समाजी धुरियुनि, सिविल सोसाइटी ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। एहतजाज कंदड़नि पुलिस ऐं बदअमनी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई, जॾहिं त धरणे सबबि ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीहजी वयूं। ॿिए पासे एसएचओ ए सेक्शन धरणे में अॻुवाणनि सां ॻाल्हियूं करे 3 कलाकनि बाद धरणो ख़त्म कराए ॾुहारियुनि जी गिरफ़्तारी करण जी पक कराई। खेड़ा में डिगी लोड शेडिंग ऐं डिटेक्शन ख़िलाफ़ प्रेस क्लब गंबट जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे में सहाफ़िन, सियासी समाजी ऐं क़ौमपरस्त धुरियुनि समेत शहरनि वॾे अंग में शिरकत कई। मुज़ाहिरे दौरान शहरनि ऐं सहाफ़िन हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी सेप्को इंतिज़ामिया, एसडीओ गंबट ऐं लाइन सुपरीडेंट ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते प्रेस क्लब गंबट जे सदर अशरफ आराई, जनरल सेक्रेटरी फयाज़ रतड़ ऐं ॿियनि चयो त इंतिज़ामी नाअहली सबबि शहर में 18 कलाकनि जी लोड शेडिंग थी रही आहे। इन बावजूद सेप्को अमलो शहरनि खे डिटेक्शन जो जवाज़ ॼाणाए ओवर बिलिंग कनि था। सेप्को गंबट शहरी हक़नि जी लताड़ बंदि करे एहतजाज कंदड़नि चीफ सेप्को सखर एजाज चन्ना खां मुतालबो कयो त अवाम जी तकलीफ़ुनि जो नोटिस वरितो वञे। बिरिया रोड में सांगी शाख जे आपाशी वारे एसडीओ पाणी चोरी कंदड़ बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई। एसडीओ आपाशी पंहिंजी टीम साण करे सांगी शाख ते छापो हयो। बाअसर यूसी चेयरमैन ऐं संदसि भाइरनि ख़िलाफ़ वीडियो बयान जारी कंदे चयो त गैर कानूनी जटा ऐं लिफ्ट मशीनूं हणी शाख मां पाणी चोरी करे रहिया आहिनि। यूसी राजू कीरियो जे चेयरमैन ज़फर कीरियो ऐं संदसि भाइरनि ख़िलाफ़ लेटर जारी करे केस दाख़िल कयो वेंदो।